कराची के नौजवान शाहरुख गबोल अगवा थी वयल वालिद जी बाजियाबी ऐं संदसि मिल्कियत मां हिस्सो ॾियण जी अपील कई आहे। गुलशन स्कीम टेटरी कोयटा टाउन सोसाइटी जे रहवासियुनि नौजवान शाहरुख गबोल वालिद इब्राहिम गबोल अवामी आवाज़ खे ॿुधायो त संदसि वालिद खे 6 साल अॻु अगवा कयो वियो हो, जंहिंजो अञा ताईं को ॾस पतो नाहे मिलियो। हुन चयो त संदसि वालिद इब्राहिम गबोल जी पहिरीं घरवारी ऐं औलाद मिल्कियत ज़ब्त करे संदन हक़ खसियो आहे, जेके गैर कानूनी तौर मिल्कियत विकिरो कनि पिया। शाहरुख गबोल चयो त संदन वालिद जे अगवा थियण बाद हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त वटनि एतिरो पैसो बि नाहे जो हू केस विढ़ी सघनि। मुंहिंजे बाबे जो नालो मोहम्मद इब्राहिम गबोल वल्द बहार अली गबोल, जो अॼु खां 6 साल अॻु में अगवा थी वियो हुयो गुलशन इकबाल जे इलाइक़े बखर ॻोठ मां। ऐं अॼु 6 साल खां मथे थी विया आहिनि, अञा ताईं का ख़बर न आहे, न पुलिस जे तरफ़ों न किथां बि को ख़बर न आई आहे बाबे जी। ऐं बाबे जी अॼु मुंहिंजो मैसेज तव्हांजे लाइ इहो आहे त मोहम्मद इब्राहिम गबोल वल्द बहार अली गबोल जी जेतिरी बि प्रॉपर्टी कंहिं बि शहर में हुजे हुन खे न वठो, असांखे हुन सां एतिराज़ आहे। नौजवान शाहरुख गबोल अपील कई त संदसि वालिद इब्राहिम गबोल बाबति कंहिं बि क़िस्म जी ख़बर ताईं वेगी माउ ऐं भाइरनि खे मिल्कियत विकिरो करण खां रोके संदन हक़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।